अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चमड़ाहे ते टैरिफ पॉलिसी जरिए पाक भारत एटमी जंग समेत केतिरियूं ई जंगियूं रोकरायूं। टैरिफ लागू करण बावजूद मुख़्तलिफ़ मुल्क अमरीका सां वापार मुआहिदो बरक़रार रखण जा ख़्वाहिशमंद आहिनि। ईरान जा मिसाइल यूरोपी मुल्कनि ऐं अमेरिकी अॾनि लाइ ख़तरो आहिनि। ईरान अहिड़ा मिसाइल ठाहियो आहे जेकी जल्दी अमरीका ताईं पहुची वेंदा। अमरीका एटमी थाक तबाह करण बाद ईरान खे ख़बरदार कयो हो। ईरान ॿीहर एटमी हथियार हासिल करण जी कोशिश न करे। तरजीह आहे त ईरान जो मसइलो सिफ़ारतकारी ज़रिए हल थिए। अमेरिकी सरहदूं महफ़ूज़ तरीन आहिनि। 9 महीननि में हिकु बि ग़ैर क़ानूनी शख़्स दाख़िल नाहे थी सघियो। रूस यूक्रेन जंग जो को फ़ौजी हल नाहे। पाकिस्तान हमेशा तकरारनि जे हल लाइ ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾींदो रहियो आहे। ख़िते में अमन रुगो ॻाल्हियुनि ज़रिए अची सघे थो। धुरियुनि खे इलाक़ाई सलामती जो ख़्यालु रखंदे गॾियल क़ौमनि जे चार्टर खे इस्तेमालु करणु घुर्जे। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जो मुस्तक़िल नुमाइंदो आसिम इफ्तिकार। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जी रोम में इटली जे हमनसब मैटे पेंटीडोसी सां मुलाक़ात। मंशियात जे ख़ात्मे, इंसानी स्मगलिंग ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ सहकार वधीक मज़बूत करण बाबति ॻाल्हियूं। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जो चमड़ाहे एयरपोर्टनि ऐं सामूंडी सरहदनि ते कड़ी निगरानी सां ग़ैर क़ानूनी इमिग्रेशन में नुमाया घटिताई थी आहे। अतालवी गृह वज़ीर जो चमड़ाहे लीगल माइग्रेशन खे हथी वठाइण ॾियण लाइ पाकिस्तान जे सीक्रेट लेबर फोर्स लाइ 10,500 वर्क वीज़ा जारी कया वेंदा। कराची जे इलाइक़े लियारी में रेंजर्स ऐं SIU पुलिस जो भत्ताखोरनि ख़िलाफ़ कयल ऑपरेशन ब जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान जो चमड़ाहे त कार्रवाई दौरान अदनान उर्फ मुला ऐं फैसल खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि जे साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। पनो आकिल जे कच्चे वारी इलाइक़े में महर बिरादरी जे घरनि ते पुलिस जा ड्रोन हमला। हिकु औरत जे मारजण ऐं ॿारनि समेत कुझु माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला। महर जतोई झेड़े में अमीर जतोई जे मारजण बाद पुलिस कोर्ट ते ड्रोन हमला कया। ऐं सराणी जो ॻोठ अली हैदर कोसे वटां जमील शाह खे 30 फुट घारो फसल पाणी हेठि। ॻोठाणनि जो चमड़ाहे ते इतला बावजूद आबादी अमलो नाहे पहुतो। पाणी आबादी तरफ़ वधी रहियो आहे।